सबब आहे। छाहे ॻाल्हि जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त इहो छो थियो, छा लाइ थियो, उन में पोयां डिफरेंट बैकग्राउंड हूंदा आहिनि। असांजे जो नौजवाननि खे एजुकेशन खसे, उन्हनि ड्रग्स में उन्हनि खे इन्वॉल्व करे छॾियो, उन्हनि नौजवाननि खे वेपन्स ॾेई छॾिया हथ में, उनखे अल्कोहलिक करे छॾियो, त जीअं हू पंहिंजी डायरेक्शन खां हटिजी वञे। अगर डायरेक्शन खां हटियल हूंदा त हू पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे बारे में न सोचींदा। इहा उन्हनि खे पक ख़बर हुई ऐं उन्हनि इहो ई कयो। असांखे इहा ई लालच ॾिनी, असां नौजवाननि खे इहा ई इन शइ में इन्वॉल्व कयो। पर हाणे जेको थी वियो सो थी वियो। हाणे उनखे सोचे त असां पछताए सघूं था, पर असांखे इहो करणु खपे त हाणे करिणो छा आहे। ठीक है, असांजे वॾनि असांखे न अॻियां वधायो, ठीक है, असांजी स्टेट असांजी सिक्योरिटी न करी, असांखे इहो पावर न ॾिनो त असां लीडिंग कीअं कयूं, असांखे इहा सेखारी न। इहा असांजी ग़लती न आहे, पर हाणे असांखे इहो सिखणु खपे, इहो असांखे सम्झणु खपे त असां जिथे बि आहियूं, जहिड़े बि यूनिवर्सिटी में आहियूं, असां न सिर्फ़ु हिक ॿिए सां इंटरेक्शन रखूं, हिक ॿिए जे मसइलनि में इन्वॉल्व थियूं। अगरि हिते खेर कोई यूनिवर्सिटी में मसलो थियो त इहो असां सभिनी नौजवान जो मसलो आहे, क्योंकि सिर्फ़ु असां चवंदा यार इहो असां चओ, इहो असांजो मसलो ई न आहे। इहो त उन्हनि फार्मेसी उन्हनि तव्हां सां छो थियो? जॾहिं असांखे तकलीफ़ हुई नौजवान चवंदा, जॾहिं असां प्रॉब्लम में हुआसीं, नवाबशाह में छा थियो? नवाबशाह में त इहे थियो, मासूम नौजवान हुआ न, वो दहशतगर्द न हुआ, उहे फ्यूचर जा इंजीनियर हुआ असांजा। पर उन्हनि छा कयो, जॾहिं इदारे खे लॻो त ॿ नौजवान ग्रुप पाण में विढ़िया आहिनि, इहो असांखे ॻाल्हि हैंडल नथी थिए, हाणे असां आर्मी ऐं पुलिस खे घुरायूं, हुनजी मदद वठूं ऐं हुनखे कुटरायूं, सटरायूं, मार कटराए पोइ जेल में विझी छॾियूं। इहो उन वटि इहो जेको आहे नौजवान खे हल करण जो तरीक़ो, मां सोचियो इहो असां पंहिंजी सोच ॾिसो असांजे इदारनि जी। जे घर में मसलो हूंदो आहे त असां वॾा हल कंदा आहियूं, इदारे में मसलो आहे, हुन में डिपार्टमेंट्स ठाहियल आहिनि जंहिंखे प्रॉपर बजट हायर कयो वियो आहे, हुन में टीचर्स रखियल आहिनि, उन्हनि जा डायरेक्टर्स आहिनि जेके छा कंदा आहिनि, उहे मसइला हल करण लाइ उन्हनि खे रखियो वियो आहे त नौजवान में अगरि को प्रॉब्लम्स आहिनि त महिरबानी करे इहे सॉल्व कयो। पर असांजा नौजवान उन ड्रिज में, उन खौफ़ में त मारू असां अगरि ॻाल्हाईंदासीं, मारू कटिजी वेंदियूं, फेल थी वेंदासीं, कमबैक थी वेंदासीं, अगर असां कंहिंजी नज़र में अची वियासीं, असां सां हीअं थी वेंदो, ज़ुल्म थी वेंदो, तबाह थी वेंदासीं असां। पर शायदि हू इहो नथा सोचनि त उहे शागिर्द कुझु शागिर्द न आहिनि, उहे असां आहियूं, असां नौजवान। माना इनडायरेक्टली में उन्हनि असांजी हिमत खसे छॾी असांखां, असां सभिनी नौजवान खे खौफ़ज़दा करे छॾियो। त अगरि असां 10 शागिर्दनि सां ईअं करे सघूं था त पोइ तव्हां कहिड़ी जेका खेतरी मूली आहियो, असां में खौफ़ ऐं रास आहे। पर पोइ असां छा कयो, असां चयो त यार ठीकु आहे, सही आहे, को फ़र्क़ु नथो पए, इहो असांजो मसइलो न आहे। पर जे सॼी सिंध जा नौजवान हुते हुजनि हा, सिंध जा नौजवान चवनि हा त तव्हां असांजी शागिर्द, सुभाणे असां बि शागिर्द थींदासीं, छा तव्हां असांखे ईअं ट्रीट कंदा? पोइ सिंध भला ॿियो मां हिकु शइ ॾिठी या ॾिसंदी आहियां, जॾहिं असां पंजाब में हुआसीं त असां सां इहे रवैया ई न हुआ, उते न पुलिस जो इंटरफेरेंस हुई, न आर्मी जी इंटरफेरेंस, असां इहे शयूं करियूं ज़िंदगी में न ॿुधियूं। त पोइ ईअं बि थींदो आहे नौजवाननि सां, या नौजवान खे ईअं बि ट्रीट कयो वेंदो आहे। असां हुते मनमानी बि कंदा हुआसीं, असां हुते डायरेक्टर सां छा प्रिंसिपल सां मिलंदा हुआसीं, असांखे राइट्स न मिलंदा, असांजे हॉस्टल जो मसलो हूंदो, असांजे लाइब्रेरी जो मसलो हूंदो, असांजे जेके बि इशू हूंदा नौजवाननि सां, असां वञी हुननि सां विढ़ंदा हुआसीं त हीअ असांजो राइट आहे, तव्हां असांखां पैसा था वठो, तव्हां असांखां फीस था वठो, जॾहिं फीस जो टाइम थो अचे त तव्हां असांजे घर नोटिस मोकिलियो था, इहो नथा नौजवाननि खां पुछो त छा इशूज़ छा आहिनि, घर में कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि, डायरेक्ट तव्हां असांखे लेटर मोकिले छॾींदा, भले हुननि जी फैमिली सां कहिड़ो बि छॾे, उहो असांजो तालुक ई न आहे विषय सां। त इहे सभु शयूं असांखे ॾिसणियूं पवंदियूं। यूथ एक्शन कमेटी चेयरपर्सन, मुंहिंजो पंहिंजो मां नौजवान आहियां, असांजो कुझु विजन आहे, असांजी कुझु सोचूं आहिनि,
असां कुछ सोचूं था पर एतिरे ना सीनियर असांखे ॿुधण लाइ तयार न आहिनि। उनखे को फर्क नथो पए नौजवान छा थो सोचे, उनखे को फर्क नथो पए त नौजवाननि में केतिरी एनर्जी आहे, उनखे कहिड़ी तरीक़े सां ट्रीट कयो वञे या कहिड़ी तरीक़े सां वधायो वञे। त मां जॾहिं लाहौर में हिते असां वापसि आयासीं, मां हिकु शइ नोटिस कई त हिते जेका लिटरेरी फेस्टिवल थियनि था उनमें नौजवाननि जो कोई सच रोल न आहे। उन्हनि जो सिर्फ़ु इहो रोल आहे त उनखे इहा टेबल खणी, बाबा ये टेबल खणी उते रखोसि, ये चेयर खणी उते रखोसि, हिन शइ जी ज़रूरत आहे, हिते वञोसि, बाइक अथव हिते करे ॾियो असांखे, सिर्फ़ु हिन शइ लाइ उन्हनि खे यूटिलाइज़ पे कयो। पर उनखे इहा सम्झ ई न हुई, उहो एतिरा त जाइज़ आहे त उनखे इहा सम्झ न आहे त हिननि नौजवान में एक्चुअल में हिन डिजिटल ऐं टेक्नोलॉजिकल दौर में ये नौजवान न्यू आइडियाज़ आणींदा, उन लिटरेरी फेस्टिवल खे नयो रूप खे नौजवान ई ॾींदा, उहे पोड़ा पक्का माण्हू न ॾींदा जंहिंखे ख़बर ई न आहे त दुनिया हले कीअं पई, जंहिंखे ख़बर ई न आहे त दुनिया सां असां कनेक्टेड आहियूं पर न। कनेक्टेड केरु हूंदो आहे? असांजो नौजवान। आइडियाज़ कंहिं वटि हूंदा आहिनि? असांजे नौजवाननि खे। पर असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वॉलंटियर ॾिठो वियो ऐं असां पोइ उनखे चयो त ठीकु आहे, पोइ असां जश्न लतीफ़ लिटरेरी फेस्टिवल करायो जंहिंमें अदा सुहेल, अदा हमज़ा, असां सभु मिली करे नौजवाननि इहो कयो त भई जेतिरो बि ख़र्चो अचे पर असां नौजवाननि खे इहो प्रूव करे ॾेखारींदासीं त असां में एलियत आहे। भले असांखे केतिरो माण्हू डिस्करेज कनि, फ़र्क़ु नथो पए, मोटिवेशन अंदरां ईंदी आहे, कुझु करण जी सगत ताक़त अंदरां ईंदी आहे। ऐं पोइ असां छा कयो, उन फेस्टिवल खां पोइ असां नौजवान जॾहिं असां सभु गॾु थियासीं, पोइ असां कॉन्फ्रेंसिस करायूं, इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस। मूंखे अटेंड करण जो ॾाढो शौक़ु आहे, छो मूंखे लॻंदो आहे जॾहिं मां डिफरेंट माण्हुनि सां, डिफरेंट कल्चर जे माण्हुनि सां मिलंदी आहियां, मां कुझु सिखंदी आहियां उन खां, ऐं जेको उहो सिखंदी आहियां उहे पंहिंजे ई नौजवाननि खे, तव्हांखे ख़बर आहे त असांजा जेका बि इदारा आहिनि उहे ॿार कंहिं कॉन्फ्रेंसिस में रजिस्टर्ड न आहिनि, इन करे असां वटि इन्विटेशन असांजे इंस्टीट्यूट में ईंदियूं ई न आहिनि। केरु बि असांखे इन्विटेशन कॾहिं मोकिलींदो न जॾहिं असांखे ख़बर पवंदी हिकु एग्ज़िस्टेंस इदारो आहे, को इदारो हुते एग्ज़िस्ट करे थो। इन करे असां कोशिशि कंदा आहियूं हिकु साल खां त जेको असां लाहौर में ॾिठो त भई उते कॉन्फ्रेंसिस लाइ असां वञूं था हर साल, उहा कॉन्फ्रेंस छा हूंदो आहे? उनमें को फीस न हूंदी, उनमें हर शइ असांखे मुहैया कई वेंदी आहे। सिर्फ़ु इहो ॾिसंदा आहिनि त हिकु नौजवान केतिरो एक्टिव आहे, हिकु नौजवान पंहिंजी एनर्जी, पंहिंजी पावर खे केतिरो सम्झे थो, हुनमें केतिरी मोटिवेशन आहे त 10 माण्हुनि खे मां अॻियां वधायां त जीअं असां पोयां न रहिजी वञूं। जेके असांजे सीनियर असां सां कयो त ठीकु आहे, रोई त नथा सघूं, छा कंदासीं, ॻाल्हि करे सघंदासीं, पर उनखे कंहिं तरीक़े सां वधाइणो आहे न, ऐं उहो वधाईंदो केरु? असां मां कंहिं न कंहिं 4-5 ॿार उथंदा, इहो फील कंदा त असांजी फैमिली, असांजी नौकरियूं, असांजा घर, इहे प्रायोरिटीज़ ठीकु आहिनि पर हिननि खे एतिरो इम्पोर्टेंस न ॾियो। जेके माण्हू पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ कुझु न कंदा आहिनि, उन्हनि जो उहे विसरी वेंदा आहिनि माण्हुनि खां, उन्हनि जी का हैसियत पढ़ण लाइ न आहे हूंदी। इवन असांजो मुंहिंजो कोई फादर मुंहिंजे लाइ प्रॉपर्टी गॾु करे वियो हूंदो त मां उनखे बि शायदि यादि न कंदमि जॾहिं उहा प्रॉपर्टी मूंखे मिली वेंदी। इहो असांजी फितरत आहे इंसान जी। इन करे असांखे भॼणु कहिड़ी शइ लाइ खपे त दुनिया में डिजिटल दौर किथां पियो वञे, का शइ लाहौर में थिए थी, का शइ ॿाहिरि थिए थी त उहा सिंध में नथी थिए। सिंध जे नौजवान खे ख़बर ई न आहे त मां कराची में छा पियो थिए, हैदराबाद में छा पियो थिए, आई एम श्योर सखर में बि ईअं ई हूंदो। त असांखे ख़बर ई न हूंदी त ॿियो दुनिया जी क्या कनेक्टेड असां हुननि सां न आहियूं त दुनिया में थिए छा पियो, एटलीस्ट असां कुझु सोचूं था, असां हुननि सां कनेक्ट थियूं। सोशल मीडिया जे थ्रू असां छा नथा करे सघूं, सोशल मीडिया जे थ्रू मां दुनिया घुमंदी आहियां। असांजा सिंधी, तव्हांखे न आहे ख़बर, अलाए ख़बर आहे, असांजा सिंधी हिन महिल सॼी दुनिया में फैलियल आहिनि, किथे बि ॻोल्हियो तव्हांखे ख़बर पवंदी, जर्मनी खां वठी फ्रांस, कैनेडा, यूरोप, असांजा सिंधी जिते किथे वेठा आहिनि। मसइलो सिर्फ़ु इहो आहे असांखे हुन सां कनेक्ट थियणो आहे ऐं हुननि जी हेल्प वठणी आहे। कि माण्हू सोचींदा उहे असांजी हेल्प छो कंदा, असां हुननि छो कंदा कयूं, हू पाण खे लाइ छा सम्झंदा हूंदा, ईअं न आहे। उन्हनि माण्हुनि खे बि असांजी ज़रूरत आहे, छो जो हू हुते अकेला आहिनि, उन्हनि खे पंहिंजी माण्हुनि सां कंहिं न कंहिं तरीक़े सां कनेक्ट थियणो आहे ऐं ईअं ई कनेक्ट थींदा। उन्हनि खे असांजी ज़रूरत आहे, छो जो पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरती खां असां कुझु बि न आहियूं। जावेद भुट्टो साहब जे बारे में तव्हांखे ख़बर पई हूंदी, उन्हनि जी रिसेंटली डेथ हुई। उन्हनि, तव्हां सोचो त उन्हनि लास्ट ईयर में, बल्कि लास्ट 2 ईयर्स खां उहे बार-बार छो पिया आया, उनखे ज़रूरत में महसूस थी पंहिंजी धरती जी, पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण जी। इन करे अगरि असां हुन सां कनेक्ट था थियूं त इहो ॿिए कंहिं जो फ़ाइदो न आहे, असां सभिनी जो फ़ाइदो थींदो। अगरि असां कंहिं कॉन्फ्रेंस में वञूं था ऐं
वञूं, नस्ट में वञूं, लम्स आहे, यूईटी आहे, ॿिए बि तारा आहिनि जंहिंमें असां वञी सघूं था ऐं असांजा सिंधी हुते वेठा आहिनि ऐं उन्हनि जो वॾो होल्ड आहे, क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी में सिंधियुनि जो वॾो होल्ड आहे। पर असां कोशिशि था कयूं त सोशल मीडिया खे पॉज़िटिव तरीक़े सां इस्तेमालु करे जेकी यूथ आहे उहो पंहिंजो पाण खे जेके असांजो कमियूं कोताहियूं रहिजी वियूं या कंहिं क़िस्म सां असां में उहे पैदा बि कयूं वयूं पर असां उन्हनि खां ओवरकम कीअं कयूं। इहो ईअं थींदो त जॾहिं असां सभु नौजवान मिलंदासीं, असां सभु नौजवान हिक ॿिए सां कनेक्ट थींदासीं ऐं पंहिंजे सीनियर्स खे चवंदासीं त हाणे असांखे तव्हां घर में वेठा हुजो प्लीज़, बसि तव्हां असांखे रस्तो ॾेखारियो, एनर्जी असां वटि आहे, असां वटि मोटिवेशन बि आहे, तव्हां असांखे सिर्फ़ु रस्तो ॾेखारियो, असां पाण ई तव्हांजा जेका बि ख़्वाहिशूं हूंदियूं उहे असां पूरियूं कंदासीं। त इन करे उन लाइ ज़रूरी आहे त असां सभु नौजवान पूरी सिंध जा कनेक्ट थियूं, हिक ॿिए जे मसइले में आवाज़ उथारियूं। सोशल मीडिया जो केॾो पावरफुल रोल आहे। रमशा में छा थियो, फरज़ाना माना मूंखे लॻंदो फरज़ाना असां सभिनी नियाणियुनि जे असां न कयो हूंदो शायदि, पर फरज़ाना उहो करे वई ऐं हाणे 2-3 सालनि ताईं त कंहिं बि छोकिरी खे कुझु न थींदो कंहिं बि इदारे में। इहो पावर आहे न सोशल मीडिया जो, नौजवाननि जो, उनजी मोटिवेशन जो, उनजी हिम्मत जो, ऐं उहो असां सभिनी में आहे। मसइलो इहो आहे त असां पंहिंजी प्रायोरिटी खे सम्झूं। कुझु माण्हू चवंदा यार असां कल्ह कॉन्फ्रेंस हुई, हुन में छोकिरो सवाल कयो असां सुबुह जो जेको आहे यूनिवर्सिटी वेंदा आहियूं 7 बजे, पोइ असां ईंदा आहियूं 5 बजे 3 बजे, पोइ असां थकी पवंदा आहियूं, पोइ असां सुम्हंदा आहियूं, पोइ राति जो असां एनर्जी नथी बचे, असां ॿियो कुझु छा कयूं। मां चयोमांसि यार जॾहिं असां लाओ हुआसीं असां सुबुह 6 बजे, तव्हां 7 बजे खां 6 बजे असांजी रूटीन हुई, असां उथंदासीं 8 बजे खां 5 बजे ताईं असांजा क्लास हूंदा, 5 मिंट वरी मिलंदा, वरी सोसाइटीज़ हूंदियूं 6 बजे खां 9 बजे ताईं, वरी असां यूनिवर्सिटी ईंदासीं, असांजा सीनियर हॉस्टल में न मोकिलींदा, असां वटि अलाउड ई न हूंदा हुआसीं जेसि ताईं असां सीनियर सां न वेहूं, हिन सां ॻाल्हियूं न कयूं, कचहरी न कयूं। इहो असांजी रूटीन हुई। 12-1 खां पहिरीं त असांजो तसवुर ई न हूंदो हो असां सुम्हूं। ऐं अगरि नौजवान पढ़नि बि था त उहे किथे असांजी नज़र त कोन था अचनि। इहा कहिड़ी पढ़ाई आहे जेकी असांखे सिंध मां नज़र नथी अचे। त इहा बि त सोचो हुन में का त मसइलो आहे न। ऐं मसइलो मूंखे लॻे थो इहो ई आहे त असां पंहिंजे सीनियर्स खां, असां पंहिंजे नौजवाननि सां कनेक्टेड न आहियूं, गॾु नथा बीहूं उन्हनि सां ऐं सोचूं बि नथा। त इन करे मूंखे लॻे थो त हाणे असांखे सोचणो पवंदो, जेकियूं कोताहियूं ग़लतियूं थियूं सो थियूं, पर हाणे मायूस न आहे थियणो। इहो असां सम्झणो आहे त ग़लतियूं हुननि जूं असांजूं न आहिनि, बल्कि असां हुननि ते एहसान करे विसारियूं था त भला ठीकु आहे जेको तव्हां था कयो भला ठीकु आहे, पर हाणे असां कोशिशि पाण कंदासीं ऐं असां हिक ॿिए सां कनेक्ट थींदासीं। त इहा असांजी ख़्वाहिश आहे त असां सभु नौजवान मिली करे इनकलाब आणियूं ऐं उहो आणिजे पियो। ऐं तव्हां ॾिसो था त हर स्टेट में नौजवान बीठो आहे विदाउट लीडरशिप, उनखे को लीडर न आहे, पाण ई उथंदा छो उनजे अंदरि असां एॾो बुख बदाली मां निकिता आहियूं, असांजे अंदरि असां सड़ूं था अंदरां। त इन करे कंहिंखे कुझु थिए थो असां निकिरूं था, बिना कंहिं सोचे सम्झे असां निकिरूं था त मुमकिन आहे असांजे करे कंहिंजी त ज़िंदगी बची वञे, 4 माण्हू असांजे करे उथनि। इहा बि त हिकु वॾो इनकलाब आहे। ज़रूरी न आहे तव्हांजे लखे करोड़ माण्हू हुजनि चवनि इनकलाब इहो इनकलाब न आहे। असांखे टेलीग्राम खां बदिनाम कंदा। हाणे मॉडर्न दौर आहे, मॉडर्न दौर जे हिसाब सां असांखे शयूं चेंज करणियूं पवंदियूं। त इन करे असां सभिनी खे गॾु थियणो पवंदो, आवाज़ खणणो पवंदो त जीअं असां हिक ॿिए सां एटलीस्ट कनेक्ट थियूं, हिक ॿिए सां कनेक्ट थींदासीं। असांजी दुनिया में कहिड़ी यूनिवर्सिटी उहा बि ख़बर पवंदी, अपॉर्चुनिटीज़ असां वटि घणियूं ईंदियूं ऐं सुठे तरीक़े सां असां पंहिंजो आवाज़ उठाए सघंदासीं जिते बि हूंदासीं। तॾहिं मायूसी ख़तमु थींदी असांजे नौजवान मां। ऐं तव्हांजे करे हज़ारे नौजवान जेका की ॻोठ में के अहिड़े इदारे में जिते हुन वटि उहा अहमियत न आहे, असां हुनजी मदद थो करे सघूं था। ऐं मुमकिन हूंदो त काफ़ी नौजवान मदद कई बि हूंदी पंहिंजे हिसाब सां किथे न किथे वेही करे। त इहो बि ज़रूरी आहे त हिक ॿिए सां कनेक्ट थिजे ऐं हाणे जल्द थिजे त जीअं असां जल्द खां जल्द पंहिंजे पोइ नस्ल खे त बचायूं, जेको असांजो औलाद हूंदो हुनजी त ज़िंदगी बचायूं। असां हुन सीनियर्स वांगुरु पंहिंजो पार्ट न प्ले कयूं, पाण खे तकलीफ़ ॾियणी पवंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो गैप टाइम फिल करिणो आहे न कंहिं तरीक़े सां। पाण खे वधीक तकलीफ़ ॾियणी पवंदी, पर असांजी ईंदड़ नस्ल असांखे ईअं न चवंदी त यार असांजा सीनियर वेड़ा हुआ, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे विया, पंहिंजो आयाशू करे विया, असांखे कुझु बि न ॾिननि, न असांजे बारे में सोचनि। त एटलीस्ट इहो सोचे करे वधणो आहे त असांजा औलाद थींदो, हुनखे अॻियां वधाइणो आहे। जेको असां बर्दाश्त कयूं था, महसूसु कयूं था, असां जॉब न आहिनि, असां वटि इदारा न आहिनि, असांखे माण्हू इदारनि में न आहिनि, ज़ाहिर किथां माण्हू वटि आहिनि, जंहिंखे ख़बर ई न आहे। स्पेशली हिते अगरि ॾिसे इदारनि में तव्हां नोटिस कयो, उन में को अहमियत न आहे। असांजे नौजवान में वधीक आवत आहे
त जीअं असांजी ईंदड़ नसल एटलीस्ट ईंदड़ नसल असांखे तोहमतूं न हणे, असांखे बुरो भलो न चए त तव्हां असांजे लाइ कुझु बि न कयो। त इन करे असांखे गॾु थियणो आहे ऐं असांजी ख़्वाहिश आहे त सभु नौजवान इहा शइ महसूसु कनि त हाणे असां कुझु कंदासीं, हाणे असां पंहिंजी मोटिवेशन पॉज़िटिव कम लाइ यूज़ कंदासीं। क़ौम धरती माण्हू इहे असां लाइ अहमियत रखनि था ऐं सॼी ज़िंदगी ऐं जेको माण्हू पंहिंजी धरती लाइ कुझु कंदो आहे उनखे मोट मिलंदी आहे। मां पंहिंजी ज़िंदगी में इहो यकीन कयो जॾहिं मां कुझु कोशिशूं वठां पई त मुंहिंजे घर वारनि मुंहिंजी यकीन के माण्हू कल्ह चवनि पिया त भई हिन वटि या त पैसो घटि वारी छोकिरी वटि या त हिन वटि जेको आहे न कार्ड या अथॉरिटी अंदरि जो भई ॿुधाए नथी पर हिन वटि का बि शइ आहे। मां यकीन कयो न मुंहिंजो बाबा मुंहिंजे घर वारनि मुंहिंजो साथ ॾिनो। ॻाल्हि केरु पहिरें चयो त भाई पढ़ाई छोकिरी लाओ न पढ़ी आहे यार महिनत कई अथई हिन सुठो धंधो भरे पियो सभु कुझु थिए पियो हाणे शादी करे ॿार वग़ैरह जॾहिं बसि लाइफ ख़तमु पियो चाढ़ पर हुननि जो ॾिठो त हीअ छोकिरी शरीर मां रुलंदी वधे असांजी इज़त बि ख़राबु करे इहा बि असांजा टर्म यूज़ थींदा आहिनि न असां सभी नौजवाननि लाइ। त मां हुननि खे चयो तव्हां हिन महसूसु शायदि तव्हां इहा महसूसु नथा कयो त मां छा पई ॻोल्हियां। जॾहिं मूंखे कुझु धिकारियो वेंदो आहे किथे न किथे मां उहो पाण खे न ॾिसंदी आहियां, मां तव्हां सभिनी खे ॾिसंदी आहियां। त ॿिए त नौजवान इहो महसूसु कंदा हूंदा न हलो मूं में उहा अहलियत आहे मूं में इहो जज़्बो मां किथे विसारे थी छॾियां पर ज़रूरी आहे को नौजवान विसारे। लव यूनिवर्सिटी में जेको छोकिरे जी डेथ थी वई उनजो सबबु छा हो तव्हांखे शायदि ख़बर हुजे न उनजो सबबु इहो उनखे घर मां धिकारियो वियो उनखे जेको अदारे मां धिकारियो वियो उनखे पर्सनल जे मैटर जो आहे इन करे उन ख़ुदकुशी करे सघे। त इहा त असां नौजवाननि सां ॿिए बि मसइला आहिनि न त हर माण्हू सां को न को मसइलो हूंदो आहे पर मसइलनि खे एॾो पंहिंजे ज़हन ते न आहे करिणो इहे मसइला अॼु आहिनि सुभाणे ख़तमु थी वेंदा पर इन जो अंदाज़ो इनखे हल कीअं करिणो आहे इहा बुर्दबारी आहे इहा ताक़त आहे। अॼु ताना मिलंदा सुभाणे इहे माण्हू तव्हांजे लाइ चवंदा यार वाह हिन माण्हू कमु कयो असां हिनखे चवंदासीं त हीउ छा करे तूं चयो आहे दिमाग़ ख़राबु थी वई आहे। मसइलो इहो आहे पाण खे वक़्त सां गॾु अॻियां वधाइणो आहे पाण खे टेक्नोलॉजी में इस्तेमालु करणी आहे डिजिटल वर्ड में इस्तेमालु करिणो आहे माण्हुनि खे अॻियां वधाइणो आहे। मोटिवेशन इहा न आहे त असां चऊं था मुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजो फलाणो इहा शइ न हुअणु खपे। सीनियर जी पहल पटनी आहे ज़ाहिर आहे असांजे आसपास काफ़ी सीनियर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके पॉज़िटिव एनर्जी जंहिंमें हूंदी आहे उहे चाहींदा आहिनि त पर मसइलो हूंदो उहो ख़ामोश न आहे उन्हनि ख़ामोश माण्हुनि खे असांखे ॻोल्हणो आहे ऐं उन वटि वञिणो आहे ऐं हिक ॿिए सां गॾु थियणो आहे ऐं अॻियां वधिणो आहे। पैसनि जो इन्हनि शयुनि जी का अहमियत न आहे हूंदी इहे शयूं टेम्पररी जॉब्स वग़ैरह जॾहिं तव्हां में अहलियत हूंदी आहे यकीन कयो मूंखे मुंहिंजे पोयां हिन महिल छो जो मां डिग्री सुठी आहे मूंखे जॉब जो करे मसइलो ई न थियो जे मां अॼु घर वेही रहां मूंखे ख़बर आहे 4,000 मां वठी ईंदा यार अचो प्लीज़ तव्हां सां कमु कयो ऐं असां सां थियो आहे। जे मां वटि अहलियत हूंदी आहे जे मां वटि सम्झ हूंदी आहे जे मां वटि ख़बर हूंदी आहे मां छा थो कयां उनजे पोयां उनखे भॼण जी ज़रूरत न आहे पवंदी। मसइलो हूंदो आहे असांजो कॉन्फिडेंस मसइलो हूंदो आहे असां वटि अवेयरनेस केतिरी आहे मसइलो हूंदो आहे असांखे पंहिंजो सब्जेक्ट केतिरो थो अचे इन्हनि शयुनि जे करे पोइ असां पोयां हूंदा आहियूं ऐं पोइ असांखे माण्हुनि जे पोयां भॼणो पवंदो आहे। इन करे वक़्त जे हिसाब सां असांखे सम्झणो पवंदो त असांखे सभु दौर जे हिसाब सां अॻियां वधिणो आहे। हाणे अॼु असां था वधूं अॻियां सुभाणे असां रिजेक्ट थी वेंदासीं सुभाणे असां ॿार चवंदा प्लीज़ हाणे असांखे जेको आहे तव्हां असांखे रस्ता ॾेखारियो हाणे तव्हां घर वेही रहो इहो थींदो ऐं जनरेशन ईअं वधंदी आहे इहो असांखे सम्झणु खपे इन में को मायूसी या शर्म जहिड़ी ॻाल्हि न आहे। उस्ताद असां लाइ काफ़ी अहिड़ा उस्ताद आहिनि जंहिंजो नालो खणंदे बि असांखे फ़ख्रु थींदो त हिन माण्हू मूंखे अॻियां वधायो इहा हुननि लाइ इज़त काफ़ी न आहे त असां सॼी ज़िंदगी हुननि खे यादि कयूं त हिकु माण्हू अहिड़ो हो जंहिं मूंखे वधायो मां पंहिंजे ॿारनि खे बि उहो ॿुधाईंदमि इहा बि त हिकु वॾी इज़त आहे इहो त वॾो मान आहे ज़रूरी न आहे त असांखे अथॉरिटी हिते हुजी ले में पूरा हुजूं फने कान हुजूं जेसिताईं मरण ताईं पोइ असां वटि अथॉरिटी आहे। इहा इज़त इहा मोहबत माण्हुनि सां मिलण जी वॾी जेको आहे न अथॉरिटी हूंदी आहे इहा माण्हुनि खे सम्झणु घुरिजे। त ॻाल्हि जो मक़सदु इहो ई हो त असां सभिनी खे कनेक्ट थियणो पवंदो पर डिजिटल दौर जे हिसाब सां असां कॉन्फ्रेंसिस अटेंड करणियूं पवंदियूं नवनि इदारनि में वञिणो पवंदो सिंध खां ॿाहिरि बि निकिरणो पवंदो ॿियनि इदारनि ताईं अप्रोच करणी पवंदी उन में जेका सिंधी उन्हनि सां कनेक्ट करणो पवंदो सोशल मीडिया खे प्रॉपर तरीक़े सां यूज़ करणो पवंदो ट्विटर यूज़ करणो पवंदो तॾहिं ई असां तरक़ी करे सघंदासीं ऐं तॾहिं ई जेके असांजे अंदरि मायूसियूं आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं। महिरबानी। तमामु घणी महिरबानी। हिकिड़ी शइ मां क्लियर करणु थो चाहियां वन थिंग आई वांट टू क्लियर फॉर यू अॼु हिकिड़ो टर्म इस्तेमालु कयोसीं सिंधी
असीं सिंधी में मुराद आहे तो सिंध में जेके भी ॿोली जा माण्हू रहनि था, चाहे वो उर्दू हुजे, चाहे वो पंजाबी हुजे, मतलब जेके भी सिंध में रहनि था, जेके सिंधी जो हिस्सो आहे, उहे तव्हांखे दुनिया जी कुंड पुरुष में मिलंदा। ठीक है, यूरोप वञो, इंडिया वञो,